उमेर उबाब चांडियो पेश न थी जॾहिं त सरदार अहमद चांडियो अदालत में पेश थियो। अदालत केस जी ईंदड़ ॿुधणी 14 मई ताईं मुक़ररु करे छॾी। इन मौक़े ते सरदार अहमद चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿुधणी दौरान असां पेश थिया आहियूं पर फ़रियादी धुर पेश नाहे थी। असां ख़िलाफ़ वावेला कई वेंदी आहे। सियासी इंतकामी कार्रवाई तौरु फासायो वियो। वाक़े में मुलविस न आहियूं। दादू जी मॉडल ट्रायल कोर्ट में उमेर उबाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। उमेर उबाब चांडियो अदालत में पेश न थी जॾहिं त सरदार अहमद चांडियो अदालत में पेश थियो। अदालत केस जी ईंदड़ ॿुधणी 14 मई ते मुक़ररु करे छॾी। इन मौक़े ते सरदार अहमद चांडियो मीडिया सां ॻाल्हि ॿोल में चयो त ॿुधणी दौरान असां पेश थिया आहियूं पर फ़रियादी धुर पेश नाहे थी। असां ख़िलाफ़ वावेला कई वेंदी आहे। सियासी इंतकामी कार्रवाई तौरु इन केस में फासायो वियो। वाक़े में मुलविस न आहियूं। सर अॼु हाज़िरी हुई, छा आर्ग्यूमेंट्स थिया आहिनि कि वकील न तव्हांखे अॻु में ई ॿुधायो अथव स्टे ऑर्डर थियल आहे। जेसि ताईं स्टे आहे आर्ग्यूमेंट त कुझु बि न थींदा। अॼु फ़रियादी धुराई दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेर उबाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी इन करे माना फ़रियादी धुर न पई। उहा उन्हनि खे ख़बर आहे। बाक़ी फ़िलहाल केस जेसि ताईं कोर्ट हाई कोर्ट में ॿ पिटिशन्स आहिनि उहे हली बि आहिनि। उन खां पोइ घणो करे हलंदा। उते हाई कोर्ट में हिकिड़ो डिसीजन थियो हुते इजाज़त थी मिले मता हिते बि पोइ उन खां पोइ हले। हाई कोर्ट लाड़काणो ऐं हाई कोर्ट कराची न साईं हाई कोर्ट कराची में त केस थींदो कोन जो ड्यूरिडिक्शन असांजे केस जी हाई कोर्ट लाड़काणो उते हले। हा उन ते आयो आहे फ़ैसिलो दरगो न दा कोन न। छा चवणु आहे तव्हांजो वधीक इन केस बाबति सर? दुनिया खां पुछा कर, मेड़ शहर खां पुछा कर, मां छा चवां यार। दुनिया खे ख़बर आहे हिकिड़ो कूड़ो केस बसि ॿियो कुझु कोन। ॿियो छा अथनि कूड़ो केस आहे हिकिड़ो। उन कूड़े केस जी जेतिरा ॾींहं इहो कूड़ो केस हलियो बेवाजिबी आहे तमामु। असां सां नाजाइज़ी थी थिए अहिड़े कूड़े केस में हिकिड़े कूड़े चवंदा ईअं खणी चवां मुनशियात फ़रोश हिकिड़ा कब्ज़ेदार चोर उन्हनि जे करे असांखे लुड़ायो थो वञे। पर आख़िर कंदो इंशाअल्लाह हक़ु थींदो। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था दादू मां टाइम न्यूज़ रिपोर्टर फ़ताह शेख खां। फ़ताह वधीक आगाह कजो। जी हमीर, दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेर उबाब चांडियो जे पीउ मुख्तियार अहमद ॾाॾे करमुल्ला ऐं चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। ॿुधणीअ दौरान उमेर उबाब चांडियो धुर जेका आहे फ़रियादी उहा अदालत में पेश न थी आहे जॾहिं त सरदार अहमद चांडियो जेको आहे उहो अदालत में पेश थियो आहे। अदालत ॿुधणी जेका आहे उहा 14 मई ते वरी ॿीहर मुक़ररु कई आहे। उन सिलसिले में सरदार अहमद चांडियो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त उमेर उबाब चांडियो जे घर भातियुनि जो क़त्ल केस आहे उन में मुलविस न आहियूं। उन जे बावजूदि बि असांखे सियासी इंतकामी कार्रवाई तौरु इन केस में फासायो वियो आहे। इन केस में घेलियो पियो वञे। असां बेगुनाह आहियूं। सॼे मेहर शहर खे ख़बर आहे त इन वाक़े सां असांजो कोई कंहिं क़िस्म जो तालुक़ु न आहे। हुनजो चवणु हुयो त असां हर वारे जेको आहे हाज़िरीअ ते अदालतुनि जे आॾो पेश थियूं था ऐं असांजे लाइ वावेला कई वेंदी आहे त असां अदालतुनि में पेश नथा थियूं। पर अॼु वाज़े थी वियो त फ़रियादी धुर जेका आहे उहा हाज़िरियुनि ते पेश नथी थिए पर असां अदालतुनि में पेश थी रहिया आहियूं। जी फ़ताह, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।